बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, और उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 6 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे हारी। पहिरें हिन सबक़ जा लफ़्ज़ माना, पोइ सुवालनि जा जवाब ऐं ॿियूं जेकी एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं एक्सरसाइज़नि जी तरफ़। नवां लफ़्ज़ ऐं उन्हनि जूं मानाऊं। लफ़्ज़ आहे सिर ते माना पाण ते। लफ़्ज़ आहे सही यानी बर्दाश्त करे। लफ़्ज़ आहे पोरहे माना मेहनत। लफ़्ज़ आहे उपत माना आमदनी या पैदाइश। लफ़्ज़ आहे भञी यानी टोड़े। लफ़्ज़ आहे रुली माना बेकार। लफ़्ज़ आहे बर्बाद माना तबाह। लफ़्ज़ आहे तातण माना संभालण या पालण। लफ़्ज़ आहे ऊनो माना फ़िक्र या गणती। लफ़्ज़ आहे लगातार माना मुसलसिल या बार बार। लफ़्ज़ आहे हमवारी यानी बराबर या सिधो। लफ़्ज़ आहे तवानाई माना ताक़त या मज़बूती। लफ़्ज़ आहे पाण पतोड़ण माना मेहनत करण। लफ़्ज़ आहे जदीद माना नवन या नवां। लफ़्ज़ आहे कतब माना इस्तेमाल। लफ़्ज़ आहे शमसी यानी सिज वारियूं। मश्क। अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे हारी कहिड़ीअ तरह फ़सुलु पोखे थो। जवाब, हारी पहिरियां ई झंग झाड़ी वढे साफ़ कंदो आहे। ज़मीन खे ॿ चार सुकीअ जा हर ॾेई भितर भञी उहा सिधी कंदो आहे। उन बैदि पाणी ॾींदो अथसि। जॾहिं ज़मीन हर ॾियण लाइ तयारु थींदी आहे तॾहिं सॼो ॾींहुं पियो हर काहींदो आहे ऐं ॿनीअ में ॿिज विझंदो आहे। सवाल नंबर ॿियो, हारी सावणीअ जी मुंद में कहिड़ा फ़सुल पोखे थो। जवाब, हारी सावणीअ जी मुंद में वण, कमंद, सारियूं, जूअर, ॿाझिरी ऐं मकाईअ जा फ़सुल पोखे थो। सवाल नंबर टियों, हारपे वारे धंधे में जदीद सहूलतूं कहिड़ियूं आयूं आहिनि। जवाब, हारपे वारे धंधे में ज़मीन खे हमवार करण लाइ ट्रैक्टर सां कीण इस्तेमालु कई वेंदी आहे। फ़सुल जी कटाई लाइ जदीद मशीनूं ऐं अन्न कढण लाइ थ्रेशर इस्तेमालु कया वञनि था ऐं पाणी ॾियण लाइ सोलर सिस्टम ते ट्यूबवेल इस्तेमालु कया वञनि था। सवाल नंबर चौथों, हारी मुल्क जे तरक़ीअ लाइ कहिड़ो किरदारु अदा करे थो। जवाब, हारी मुल्क जे तरक़ीअ लाइ वॾो किरदारु अदा करे थो। हू ॾींहुं राति महिनत करे माण्हुनि लाइ अनाज, मेवा ऐं भाॼियूं पोखे थो। हू मुल्क जे तरक़ीअ लाइ वॾी महिनत करे थो। बे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना पढ़ो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि ऊनो माना उल्को फ़िक्र गणती। लफ़्ज़ आहे लगातार माना मुसलसिल, यको या सांदह। लफ़्ज़ आहे उपत माना पैदाइश, पैदावार, कमाई। लफ़्ज़ आहे हमवार माना बराबर, सिधो, हिक जहिड़ो। लफ़्ज़ आहे तवानाई माना मज़बूती, ताज़गी, ताक़त। लफ़्ज़ आहे तातण माना संभालण, हिफ़ाज़त करण या परघोर लहण। हाणे इहे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जी माना असां पढ़ीसीं। हाणे इनखे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखूं था।
हाणे लफ़्ज़ आहे ऊनो। हाणे जुमिले में इस्तेमालु कंदासीं। हारीअ खे फ़सुल खे पाणी ॾियण जो वॾो ऊनो हूंदो आहे। लगातार, हाणे इन जुमिलो ठाहींदासीं। अकरम लगातार 3 मैचूं खटे वरितियूं। उपत, हाणे इन जो जुमिलो ठाहींदासीं। वापार में वॾी उपत थींदी आहे। हमवारी, हाणे इन जो जुमिलो ठाहींदासीं। ट्रैक्टर ऐं कीण जे इस्तेमाल सां ज़मीन में हमवारी अची वेंदी आहे। तवानाई, हाणे इन जो जुमिलो ठाहींदासीं। अॼुकल्ह शमसी तवानाई ते ट्यूबवेल इस्तेमालु कया वेंदा आहिनि। तातण, हाणे इन जो जुमिलो ठाहींदासीं। हारी पोख काहिण खां पोइ उन जे तातण में लॻी वेंदो आहे। जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा उबतड़ यानी ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि सख़्त, सच, उस्ताद, राति, बाहि, परियां, पुराणनि, मोर, नक़द, ख़ुशी। हाणे इन्हनि जा उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ सख़्त, हाणे सख़्त लफ़्ज़ जो उबतड़ थींदो नरम। लफ़्ज़ सच, उबतड़ यानी ज़िद कूड़। लफ़्ज़ उस्ताद, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद शागिर्द। लफ़्ज़ राति, उबतड़ लफ़्ज़ या ज़िद ॾींहुं। लफ़्ज़ बाहि, उबतड़ लफ़्ज़ पाणी। लफ़्ज़ आहे परियां, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद ओरियां। लफ़्ज़ आहे पुराणनि, जंहिंजो ज़िद आहे नवनि। लफ़्ज़ आहे मोर, ज़िद अथसि डेल। लफ़्ज़ नक़द, ज़िद उधार। लफ़्ज़ ख़ुशी, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद ग़मी। दाल, हेठि ॾिनल लफ़्ज़ 1 मिंट में दुरुस्त उचार ऐं रवानीअ सां पढ़ो। हिननि लफ़्ज़नि खे पढ़णो आहे उचार सां, सही उचार सां। लफ़्ज़नि खे पढ़ंदासीं। गीत, मींहुं, अर्श, ज़मीन, सिज, मदद, सचार, सुलछणो, किताब, अदब, सच, इल्म, मेवो, प्यार, वतन, जेल, मैदान, खंड, क़ौमी, सदाई, तारा, कुटुंब, घर, सफ़ाई, आखाणी, रांदि, अखर, इझो, झंडो, ॻोठ, गंद, खॾ, किचिरो, इस्पताल, हारी, सावक, अंब, स्कूल, ॿूर, मिठो, नेमत, उपत, मुल्क, खटो, चटणी, झिरकी, कांव, रेल, मोटर, कुकड़, सुबुह, ॾस, आवाज़, तेज़, सुजाॻी, कराची, मक़बरो, मोहबत, वणकारी, माहौल।